नाज़रीन, दात लगारीअ जे ॻोठ आदमहर में न्यू फाउंडेशन पब्लिक हाई स्कूल पारां सिलाई कढ़ाई मरकज़ में स्कूली शागिर्दियाणियुनि खे सिख्या ॾिनी पई वञे, जंहिं लाइ ॻोठ जे मुअज़िज़ अब्दुल हकीम महर समूरो सामान ऐं मशीनूं अतीअ तौरु ॾिनियूं आहिनि। इन हवाले सां पेश आहे नवाज़ महर जी हीअ रिपोर्ट। दात लगारी जो राजा फारम के इलाके में जो ही इलाको रेगिस्तान की पट्टी जो इंडिया जो बॉर्डर भी है जो ही बिल्कुल पहुंचे पहले इलाके में जिते ही न्यू फाउंडेशन पब्लिक हाई स्कूल जो पावन से जो है ही सिलाई सेंटर खोलियो हुआ है, जिते हितां के लोकल ॿार जो घोटाणा उन्होंने ॿारनि खे सिखलाई ॾिनी वई हुई, जेके ही ॿार कपड़ा सिलाई करे हुनर सिखनि पिया, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हवाले से ही कंहिंजे पावन से हिते हुनर सिखनि पिया न्यू फाउंडेशन पब्लिक स्कूल में। जीअं त असांजे ॻोठ में पहिरें जेको आहे कोई बि सिलाई न कंदो हो, आदमहर पहिरें असांजे ॻोठ में छा हुयो त पहिरें कोई बि सिलाई न कंदा हुयो, जंहिंजे करे असांखे इलाही पंधु करे शहर वञिणो पवंदो ऐं पंहिंजा कपिड़ा उतां पैसा ॾेई सिबाईंदा हुआसीं। हाणे असांजे लाइ सर अब्दुल हकीम आहे सुठी सहूलियत ॾिनी आहे, त जंहिंजे करे असां सिलाई सिखी करे पंहिंजा कपिड़ा पाण सिखी सघूं था। ऐं सभिनी खां पहिरीं असां जेको आहे हिते शुरूआति कई आहे त असां हे मास्क ठाहिणु सिखिया आहिनि, जेका असां पंहिंजे स्कूल जे ॿारनि खे फ्री में फराइम कंदासीं। सिलाई सेखारींदा आहिनि असांजा मास्क ठाहिया, असांजो दोस्त नालो आहे आदमहर, असां मास्क ठाहींदा आहियूं, मास्क ॿारनि खे ॾींदा आहियूं ऐं उन में कपिड़नि जी सिलाई कंदा आहियूं। सिलाई करे असां दोस्त वारनि खे बि कपिड़ा सिलाई करे ॾींदा आहियूं। शुरूआति में इहा असांजी शुरूआती ज़िंदगी आहे जेका असांजे मास्क ठाहिण जी इस्लाम स्कूल खुलियो आहे, सेंटर खुलियो आहे, जेको असांखे मास्क करण जो ई मौक़ो मिलियो आहे। लेडीस निगरानी कंदी आहे, कपिड़ा सिलाइण लाइ सेखारींदी आहे ऐं उहा असांखे सिलाई मास्क बनाइण पहिरें सिखाया हुआ, हाणे पाण सिखी विया मास्क बनाइण। ऐं इन खां पोइ हाणे असां कपिड़नि जी सिलाई कंदासीं। कपिड़नि जी सिलाई में असांखे टीचर हेल्प कंदी आहे, असां कपिड़ा सिलाई कंदा आहियूं। असां हिते सिलाई सिखण आया आहियूं। शुरूआति में असां मास्क सिखाइनि था, उन खां बाद पोइ असांखे कपिड़ा बि सिखाईंदा। पोइ ॻोठ में इहा कम सहूलियत आहे सिलाई वग़ैरह सिखाइण जी। कहिड़ो ॻोठ आहे? आदमहर। इनमें असां सिलाई सिखी वेंदासीं, पोइ पंहिंजे कपिड़ा पाण सिबंदासीं ऐं ॿियनि खे बि सिखाईंदासीं। इहो पैगाम ॾींदासीं ॿारनि खे मतिलबु सिलाई सेंटर में उन्हनि खे उहे बि सिखनि ताकि उहे अॻिते पंहिंजो कमु पाण सिलाई करे करे कपिड़ा बि पंहिंजा पाण सिबनि। जी ये वीचार ॿुधा हितां न्यू फाउंडेशन पब्लिक हाई स्कूल जे ॿारनि जा जेको उन्हनि जो चवणु आहे त हीअ असांजो इलाइक़ो जेको आहे उहो बिल्कुलु पोइते पियल आहे। हीअ रेगिस्तान जी पट्टी जो इलाइक़ो आहे, जिते पोइते पियल इलाइक़े में हकीम साहब महर जी जदोजहद सां ही न्यू फाउंडेशन पब्लिक स्कूल खोलियो वियो आहे, जिते हितां जा असांजा ॿार जेके उहे तालीम हासिलु कनि पिया। उन कोरोना जे वबा जे करे जेके स्कूलनि जी मोकलूं हुजण जे करे असां हितां जेको ही सिलाई सेंटर खोलियो वियो आहे, हिते पंहिंजो हुनर सिखूं पिया, हिते पंहिंजा कपिड़ा सिलाई करणा। ही जेके हाणे असीं पंहिंजा मक्स तयारु कयूं पिया, जेको असांजा जीअं स्कूल खुलंदा अने बीमारी जेकी हले पई कोरोना वबा, इन ख़तरनाक बीमारी जे करे मक्स तयारु करे पंहिंजे स्कूल जा जेके बि ॿार आहिनि उन्हनि खे ॾिना वेंदा, हू ॿार पाए पंहिंजी तालीम हासिलु कंदा। ऐं असांखे हिते ॾाढी ख़ुशी आहे जेको पोइते पियल इलाइक़े में हेॾी सुठी बहितरीनु आला तालीम जेकी आहे उहा बि ॾिनी वञे पई। ऐं असांजी प्रिंसिपल जेकी हितां जी राबिया बलोच आहे, उहा वॾी जदोजहद करे पई उन ॻोठनि में वञी करे हितां जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे वठी करे जेको ही सिलाई सेंटर खोलियो वियो आहे, इन में ॿारनि खे सिखलाई ॾियण जी जेकी आहे मथां निगरानी करे पई। जी।